हेलो दोस्तों जी हाँ उथंदो आहियां त मुंहिंजो दोस्त रड़ करे मूंखे चवंदो आहे बाबा जल्दी जल्दी उथी पाणी कोन पियो अचे। हाँ जल्दी जल्दी ने यार बाबा उथां पियो छा थियो आहे चवंदो पाणी कोन्हे विञण वारो पाणी ई कोन पियो अचे ख़बर न आहे छा मसइलो आहे अच त हलूं चेक करे ॾिसूं पोइ हेठि मोटर ॾिसण वेंदा आहियूं पर गली में केरु कोन हूंदो आहे सुनसान लॻी पई हूंदी आहे। मोटर हलाए चेक कंदा आहियूं त मोटर उल्टी जो गुड़ गुड़ पियो कंदो आहे पोइ पाणी न ईंदो आहे असीं चवंदा आहियूं पोइ लाइन में फॉल्ट हूंदो पोइ ॿार अची लेन खे ईअं खोलींदा आहियूं ॿार वारा माण्हू वारा परेशान थी वेंदा आहिनि छा पिया ॻोल्हियो असीं चवंदा आहियूं बाबा सोन जी देग आहे हिते सोन जी देग फुरियल आहे उहा पिया ॻोल्हियूं। असां वटि हथ न कोन खोटे सघंदा आहियूं पर इहा असां वटि हिकिड़ी लट हूंदी आहे जेका लोही असां हिन सां खोटींदा आहियूं पर इन सां कमु असांजो कोन थींदो आहे पर हिमत कोन हारींदा आहियूं पोइ असां आख़िरकार हिन खोटे खोटे नेट पाणी जो पाइप मिली वेंदो आहे ठीक विच में पत्थर अची वेंदो आहे जेको असांजो रिकॉर्ड बणिजी वेंदो आहे जेको रुकावट हुजे तव्हां हुनखे हटाए छॾियो इन पत्थर खे हटाए न मूंखे हिकु शीशो लॻी वेंदो आहे जेको मुंहिंजे रत वेंदी आहे जाम रत वेंदी आहे बीहंदी न आहे बाबा हिते रत वेंदी आहे जो बाटली भरजी वेंदी आहे मालूम है तेरे बाप को मत सिखा। ही आहे उहो शीशो जेको मूंखे वॾींदो आहे इन खां फुटी करे चवंदा वञ जा तुंहिंजे माउ पीउ आहे लाइट बि हली वेंदी आहे लीकेज जी ख़बर न पवंदी आहे पोइ असीं अची वेंदा आहियूं घर। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे लाइक एंड सब्सक्राइब कंदा मिलंदासीं ॿी वीडियो में ख़ुदा हाफ़िज़।